मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं बैंक वारनि खे बैंक जे लाइ किराए ते जॻह ॾियणु कीअं आई। असांजे पाकिस्तान जे अंदरि अक्सर जेके बैंकियूं आहिनि उहो सूद वारो कमु कंदियूं आहिनि, व्याज वारो कमु कंदियूं आहिनि। जेकॾहिं कन्फर्म आहे, ख़बर आहे त जे बैंक वारे खे मां जॻह ॾियां थो मसवाड़ ते, किराए ते जेको आहे मां जॻह थो ॾियां बैंक वारनि खे, उहे त व्याज जो कमु कंदा आहिनि, उहे त सूद जो कमु कंदा आहिनि। त कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त अहिड़ी बैंक वारनि खे किराए ते पंहिंजो दुकानु ॾिए, किराए ते पंहिंजी जॻह ॾिए, बल्कि इहो नाजाइज़ कमु आहे। मूंखे नथो लॻे त असांजे पाकिस्तान जे अंदरि अहिड़ी का बैंक हुजे जंहिंजे अंदरि सूद न हलंदो हुजे। अगरि ॿिए कंहिं इंसान जे इल्म में आहे, कंहिं मुस्लमान जे इल्म में आहे, त उहो उते वञी करे भले रखे, जेकी बैंक व्याज नथी हलाए। बाक़ी जेतिरे ताईं मुंहिंजी मालूमात आहे त अक्सर बैंकियूं सूद वारो कमु कंदियूं आहिनि, बाक़ी जेकॾहिं का अहिड़ी बैंक आहे जेकी उलमा जी निगरानी में हले थी, उनखे मुफ़्ती हलाईंदा, कंहिं क़िस्म जो कोई उनजे अंदरि सूद वारो कमु न आहे, त अहिड़ी बैंक खे किराए ते जॻह ॾियणु दुरुस्त आहे। बाक़ी साईं मूंखे नथो लॻे त का हिकिड़ी बैंक बि व्याज खां बग़ैर कमु कंदी हुजे। अक्सर बैंकियूं व्याज ते कमु हलाइनि थियूं।